अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां तव्हांखे पंहिंजे उन्हनि महिरबाननि पंहिंजे दोस्तनि जो तारीफ़ कराईंदुसि जेके असांजा हिते लाहौती में हेलसिंकी में मेज़बान बि आहिनि। उन्हनि सां गॾु तव्हांखे मां इहो तारीफ़ कराईंदुसि हितां जो त उहे असांखे हिन ढंढ हिन शहर हिन सफ़ाई हिन मुल्क जे बारे में कहिड़ा ख़्यालात रखनि था ऐं केतिरे अरसे खां वठी हिते आहिनि ऐं इहो बि पाण ॿुधाईंदा पंहिंजे लफ़्ज़नि में। असां त सिर्फ़ु जेको आहे हिकु ॿ चइनि ॾींहंनि जे लाइ चंद ॾींहंनि जे लाइ हिते घुमण आया आहियूं, पर हू छा था महसूसु कनि उहो उन्हनि खां पुछंदासीं। त असां सां गॾु आहे बरकत भयो साहब। हीअ असांजो दोस्त आहे जेको असांजे ओरिजिनली त ही पंहिंजे ख़ैरपुर खां आहे, डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर खां, पर हिते जेको आहे एज़ अ प्रोफेसर जेको आहे यूनिवर्सिटी में पाण तालीम जा ख़िदमतूं अंजाम ॾियनि था पिया। ऐं हीअ असांजो दोस्त मेज़बान असांजो मेज़बान बि आहे। ऐं ही उन सां गॾु असांजो ॿियो दोस्त आहे आमिर साहब। ही आमिर घुमन साहब ही आहिनि पंजाब सां हिननि जो तलक आहे ऐं ही बि हिते पंहिंजी किरत सां लॻल आहिनि ऐं पंहिंजो कमुकार कंदा आहिनि। त असां सवाल कंदासीं बरकत साहब खां। त बरकत साहब तव्हां जेको आहे हिते लाहौती ऐं स्पेशली हेलसिंकी ऐं हुनजे फिनलैंड जे माहौल खे कीअं ॾिठो आहे ऐं तव्हां केतिरे अरसे खां वठी हिते आहियो? लाहौती में तक़रीबन मूंखे 8 साल खनि थी विया आहिनि ऐं लाहौती तमामु ख़ूबसूरत शहर सम्झो वेंदो आहे फिनलैंड जो। इन एतबार खां त नेचुरल ब्यूटी हिते तमामु घणी आहे। हिते तव्हां जीअं ढंढ ॾिसो था, हिन ढंढ जो नालो आहे वेसियर चवंदा आहिनि फिनलैंड में, फिनिश में। ऐं हीअ फिनलैंड जी वॾे में वॾी ढंढ नालो आहे जेका यूएस स्कूल सां कनेक्ट थींदी आहे उन सां कनेक्ट थींदी आहे। सो ये वॾी 180 किलोमीटर माशाअल्लाह। सो ये तक़रीबन हीअं ऑलमोस्ट ॾिसो त सभु थो लॻे। ऐं लाहौती सिटी तमामु ख़ूबसूरत आहे। ऐं 2022 में लाहौती सिटी जेको आहे यूरोप जो ग्रीन कैपिटल सिटी बि जो अवार्ड बि मिलियो आहे। हुन में सिर्फ़ु इहो न ॾिठो वियो त ग्रीनरी कढी आहे, हुन में इहो बि ॾिठो वेंदो आहे त हिन 40 स्क्वायर बाय 40 स्क्वायर सिटी आहिनि जे एयर में केतिरी कार्बन घटि कार्बन लिविंग कार्बन ऐं ऑक्सीजन लेवल हिते बेस्ट आहे। पाणी हितां जो न सिर्फ़ु साफ़ आहे पर इहो मिठो बि माना ड्रिंकेबल पी सघंदा। अच्छा बरकत साहब तव्हां इहो ॿुधायो, तव्हां पाणी जे मुतालिक़ त असांखे ॿुधायो ऐं हितां जी जेका आहे हालात का असांखे इहो ॿुधायो त असांजी मुल्कनि जा माण्हू स्पेशली पाकिस्तान हुजे बांग्लादेश हुजे या इंडिया हुजे त उतां जा जेके असांजा स्टूडेंट्स हिते अचनि था उहे रेस्पॉन्ड कीअं था कनि हितां जे माहौल जे हवाले सां ऐं उतां जी एजुकेशन कीअं मैच करे थी? तव्हां त एज़ अ प्रोफेसर कमु था कयो, तव्हांखे वधीक तजुर्बो हूंदो। पहिरियनि ॾींहंनि में छा त पंहिंजो टीचिंग कल्चर आहे, माना टीचर खे बिलीव कयो वेंदो आहे टीचर भाई जेको चए थो सही आहे ईअं हूंदो। ऐं माना जेकॾहिं असां किथे डिसएग्री बि कंदा आहियूं त वरी टीचर खे कुझु न चई सघूं। हिते तमामु मुश्किल माहौल आहे। टीचर में पॉइंट कंदा आहिनि त कंहिं ॻाल्हि न पुछणो घुरिजे। ऐं असांजी पहिरें ॾींहं ते ओरिएंटेशन इहा गाइडेंस त इन्वायरमेंट एडॉप्ट कयूं, वेदर एडॉप्ट कयूं ऐं उन खां गॾु फूड एडॉप्ट। फूड जेको आहे फिनलैंड जी एजुकेशन में त माना जेतिरो बेहतर खाधो खाईंदो हेल्दी खाधो खाईंदो त ओतिरो हिन माना मशीनरी खां कम बि वठी सघे। सो हिते माना स्कूल में लंच प्रोवाइड कई वेंदी आहे 11 खां वठी 1 बजे ताईं, जंहिंमें सलाद हूंदा फ्रूट। अच्छा उन लंच जी जेका आहे कास्ट पे केरु कंदो आहे? कास्ट लंच जी जेका टोटल कास्ट हूंदी आहे उहा तक़रीबन €8.5 आहे। हुन में स्टूडेंट पे कंदो आहे 3, बाक़ी ॿिया गवर्नमेंट पे सब्सिडाइज। हा €5.5 गवर्नमेंट ॾींदी आहे, €3 स्टूडेंट। अच्छा हाणे बरकत साहब तव्हां खां इहो सवाल कंदासीं त तव्हां इहो ॿुधायो त असांजी हिननि मुल्कनि जे शागिर्दनि जे लाइ तव्हां कहिड़ी सलाह था ॾियो त आया उहो अॻिते अचनि हिननि जे लाइ हिते के मौक़ा अहिड़ा कनि था? हिते तमामु सुठा मौक़ा आहिनि उन्हनि ॿारनि लाइ जेके माना पढ़ंदड़ आहिनि। छो त काफ़ी छोकिरा वरी हिन सेंस में था अचनि त हिते एडमिशन वठी वरी को हार्ड जॉब ॻोल्हियो, पैसा कमायूं या घर मोकिलियूं। जेकॾहिं हिकिड़ो पढ़ण जी नियत सां थो अचे त असां वटि काफ़ी स्कॉलरशिप हूंदियूं आहिनि। असां बहाना ॻोल्हींदा आहियूं त को सुठो छोकिरो वाकई सीरियस हुजे पढ़ण जे हिसाब सां त असां हुनखे पेड मास्टर थीसिस ॾियूं या अंडर ग्रेजुएट थीसिस ॾियूं। मास्टर थीसिस पेड जो मतिलबु आहे त माना 6 महीना उनखे तक़रीबन 2,500 सैलरी पई मिलंदी हर महीने लाइ। सो इन शिकार में हूंदा आहियूं त असांखे को सुठो छोकिरो ज़बरदस्त पढ़ण वारो। त तव्हां वीचार ॿुधा साईं डॉक्टर बरकत अली भयो साहब सां
जेका ॻाल्हि ॿोल थी ऐं हुन असांजे शागिर्दनि जे लाइ जेके सलाहूं ॾिनियूं ऐं मां सम्झां थो त मुफ़ीद सलाहूं आहिनि जेकॾहिं हिन ते असांजो शागिर्द अमल करे त इहे यूरोप निकिरी अचे यूरोप निकिरण जी कोशिशि करे ऐं पंहिंजो बेस जेकर उतां सुठो ठाहे निकिरे त इहो वधीक बहितरु आहे ऐं बजाए इन जे जेके टंकी चोर दरवाज़ा ॿिया टिया इहे ॻोल्हनि था उन खां बहितरु आहे त एजुकेशन खे पंहिंजो बेस बनाइनि ऐं उन एजुकेशन जे बुनियाद ते जेकॾहिं हू अॻिते वधंदा त रोज़गार परे कोन्हे रोज़गार जा मसइला परे कोन्हनि हुननि जे मामलात उहे बि हल थी वेंदा पर सभ खां पहिरीं आहे एजुकेशन। त दोस्तो वरी मिलंदासीं कंहिं ॿी जाइ ते।